अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 28 मार्च 2026 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल में वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे माण्हुनि जो हक़ीक़ी आवाज़ बणियल। जबरी गुमशुदगियुनि अदालतनि खां मथां क़तल वारनि वाक़िअनि ऐं सिंध सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि ते आवाज़ उथारे वियो। गॾियल क़ौमनि जे हेड क्वार्टर ॿाहिरां इंसानी हक़नि जी सूरतहाल बाबति अहम निमाइश। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणी चयो आहे त पाकिस्तान जे अमीर सूबे सिंध खे ग़ुर्बत जे वर चाढ़ियो वियो आहे। हाफ़िज़ा वधियो जो चवणु आहे त सिंध में जेको बि हक़नि लाइ आवाज़ उथारे थो उनखे खबियो वञे थो। बलोच नेशनल मूवमेंट जी जनेवा में मुनक़िद थियल कॉन्फ्रेंस में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी भरपूर शिरकत, यकजहती जो इज़हार। सिंधियुनि ऐं बलोचनि जी जदोजहद हिक ॿिए सां जुड़ियल आहे। डॉक्टर हिदायत भुट्टे जो ख़िताब। हुन वधीक चयो त असांजूं जदोजहदूं अलॻि न आहिनि। आलमी सतह ते गॾियल वकालत रुॻो अहम न आहे पर उहा वक़्त जी ज़रूरत बि आहे। बलूचिस्तान में खंभियल नौजवान जो चचरियल लाश मिलियो। वधीक 3 ॼणा खंभिजी विया। अमेरिका खे 15 नुकाती अमन मुआहिदे लाइ ईरान जे जवाब जो इंतज़ार। G7 पारां आबनाए हुरमुज़ खोलण जो मुतालबो। मोरो वाक़े जे मुतासिरनि सां इंसाफ़ न थी सघियो। मुसलसल एहतिजाज जारी। सिंध मुहाज़ पारां कराची में लाहौर वारी करारदाद बाबति सेमिनार मुनक़िद। कोटड़ीअ जे सहाफ़ियुनि खे धमकियूं मिलण ख़िलाफ़ मुज़ाहिरा। सॻियूं भरिसां सिंध हारी कमेटी पारां इस्माइल कुरैशी जी वरसी तक़रीब भेटा पेश कई वई। हाणे शामिल करियूं था तफ़सीली ख़बरूं। गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे इजलासनि दौरान वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंध जे माण्हुनि जो हक़ीक़ी आवाज़ बणियल आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां इंसानी हक़नि वारी काउंसिल जे इजलास दौरान जिते सिंध लाइ आवाज़ उथारे वियो उते गॾियल क़ौमनि जे हेड क्वार्टर ॿाहिरां इंसानी हक़नि जी सूरतहाल बाबति अहम निमाइश लॻाई वई। उन सां गॾोगॾु इंसानी हक़नि जी थींदड़ लताड़ वारे मामले ते एहतिजाज करे सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ बंदि करण जो मुतालबो पिणु कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे चेयरमैन डॉक्टर लखू लुहाणी ख़िताब कंदे चयो त सिंध जा 70% खां वधीक माण्हू ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उहे घण रुखियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उहे सिर्फ़ पैसनि जे लिहाज़ खां ग़रीब न आहिनि पर पाणी में बि ग़रीब आहिनि, सिहत में बि ग़रीब आहिनि, तालीम में बि ग़रीब आहिनि ऐं बुनियादी सहूलियतुनि जे हवाले सां पिणु पोइते पियल आहिनि। यूनिवर्सिटियुनि मां निकिरंदड़ नौजवाननि मां केतिरा ई बेरोज़गार आहिनि। लखे माण्हू जिन जो गुज़र सफ़र डेल्टा ऐं सिंधु दरिया ते दारो मिदार रखंदड़ हो उन्हनि खे ग़ुर्बत में धिकियो वियो आहे। पाकिस्तान जे सूबनि मां सिंध सूबो अमीर तरीन सूबो आहे पर उन में ग़ुर्बत आंदी वई आहे। सिंध जे माण्हुनि खे ग़ुर्बत जे वर चाढ़ियो वियो आहे। सिंध में इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ जेको पैसो ॾिनो वञे थो उन सां इंसानी हक़नि जो तहफ़ुज़ बि नथो थिए। न वरी पाइदार तरक़ी थिए थी, न ग़ुर्बत घटि थिए थी। डॉक्टर लखू लुहाणी जो वधीक चवणु हो त
Poverty in Sindh, 70% of the people, they suffer multi-directional, multifaceted. So they are not only poor by money, they are poor by water, they are poor by health, they are poor by education, they are poor by infrastructure. 40% of the youth who come from university, they are unemployed. Millions of those people whose dependence and livelihood was on Delta and Indus, they have been thrown into poverty. In reality, this is not my figures. The poverty in Pakistan, and particularly in Sindh, which, as the Arif said, is one of the richest provinces and richest states of Pakistan, has increased. So the question, not to Pakistan, question is to the European Union, that how do you do it? You say it is for protection of human rights, and your report says they're not. It's for sustainable development. They literally decimated the ecology, and they say it is for the poverty alleviation. Poverty has increased. The people are suffering. The question is to them that whether they want to punish the perpetrators or they want to, because every penny that they give that doesn't go to the human rights protection, doesn't go to sustainable development, doesn't go to poverty alleviation, it goes to support the existing tyrannical regime, and it should stop, and it is our role and it is our duty to raise this voice further and further until they are able to hear it. वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां गडियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे इजलास दौरान पुरअमन एहतजाज कयो वियो। हिन एहतजाज वसीले सिंध में इंसानी हक़नि जी ख़राब थींदड़ सूरतहाल ते आलमी ध्यानु छिकरायो वियो। आलमी बिरादरीअ जे आॾो सिंध जे कारकुननि, इंसानी हक़नि जे मुहाफ़िज़नि ऐं सिंधी डायस्पोरा जे मेंबरनि सिंध में जारी रहंदड़ जबरी गुमशुदगियुनि ऐं बुनियादी आज़ादियुनि जे मुसलसिल भञकड़ियुनि ते गहरी ॻणती जो इज़हार कयो। हिन एहतजाज में इंसाफ़, एहतसाब ऐं बुनियादी इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ मज़बूत आवाज़ उथारियो वियो। एहतजाज कंदड़नि ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ ज़ोराइता नारा हंया ऐं हुननि चयो त सिंधियुनि खे अगवा करणु बंदि कयो, सिंध में अदालत खां मथां क़त्ल बंदि कयो, सभई गुम थियल माण्हू आज़ादु कयो, ज़ोरी मज़हब मटाइण वारो सिलसिलो बंदि कयो, सिंधु दरिया ते केनाल ऐं डैम नामंज़ूर जा नारा पिणु हंया विया। उन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंध में इंसानी हक़नि जी सूरतहाल बाबति हिकु अहम निमाइश पिणु मुनक़िद कई वई। हिन निमाइश जो बुनियादी मक़सदु सिंध में जारी इंसानी हक़नि जे मुबैना भञकड़ियुनि, जबरी गुमशुदगियुनि ऐं सियासी कारकुननि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे आलमी सतह ते बेनक़ाब करणु हो। निमाइश दौरान मुख़्तलिफ़ पोस्टरनि ऐं तस्वीरनि वसीले सिंध जे पोरियतनि, हारियुनि ऐं आम शहरियुनि जी ज़िंदगी खे दरपेश ख़तरनि खे वाज़िह तौरु पेश कयो वियो त जीअं गॾियल क़ौमनि जा नुमाइंदा ऐं बैनुल अक़वामी मुबसर उन जो नोटिस वठी सघनि। उन मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी अॻुवाण हाफ़िज़ा विधियो ऐं ॿियनि नुमाइंदनि ख़िताब कंदे चयो त सिंध में इंसानी हक़नि जी लताड़ जा वाक़िआ ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि, जिन ते आलमी बिरादरी जी ख़ामोशी ॻणती जोगी आहे। निमाइश में मौजूदु वफ़द पारां इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो त सिंध जे वसीलनि ते मक़ामी माण्हुनि जो हक़ तस्लीम कयो वञे ऐं खंभियल सियासी कारकुननि खे तुरत आज़ादु कयो वञे। उन मौक़े ते हाफ़िज़ा विधियो पारां मोरो वाक़े बाबति पिणु आवाज़ उथारियो वियो। जे तरफ़ां आया आहियूं हिते UNHRC जे 61 सेशन में, उते असां सिंध जा जेके क़ौमी मसइला आहिनि, माशी मसइला आहिनि, इक़्तिसादी मसइला आहिनि, मिसिंग पर्सन जो मसइलो आहे, इन्फोर्स डिसअपीयरेंस जो आहे, लैंड ग्रेबिंग जो आहे, रिसोर्स जी जेका लुटमार आहे उनजे ख़िलाफ़, सिंध में जेका करप्शन आहे, सिंध में जेके आहिनि से सिंध जूं हालतूं इंसानी हक़नि जी जेके भॼकरी थी रही आहे, उनमें ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे मारणु, जेको बि वॉइस रेस थिए थो उन्हनि खे या अपडेट कयो थो वञे या उन्हनि खे डिसअपियर कयो थो वञे। जेकॾहिं उन्हनि जा ॾोहारी आहिनि, जेके बि मिसिंग पर्सन आहे, तव्हां उनखे ट्रायल जे लाइ आणो, तव्हांजी कोर्टूं आहिनि, तव्हां उनखे ट्रस्ट कयो। जेकॾहिं हू गिल्टी आहिनि त पोइ तव्हां उन्हनि खे जेको आहे सज़ा ॾियो। असां हिते ज़ाहिद लिगारी, इरफान लिगारी ऐं ॻोठ बजाराणी ते जेके हमला थिया आहिनि, जेके मिसिंग पर्सन आहिनि, उन्हनि जो वॉइस रेस कयो आहे। सिंध
में 6 कैनाल्स जे ख़िलाफ़ असां पंहिंजूं स्टेटमेंट्स ऐं लैंड ग्रैबिंग जे ख़िलाफ़ असां मेन हॉल में पंहिंजो जेको आहे सो स्टेटमेंट ॾिनियूं आहिनि ऐं डिसअपीरेंस जे ख़िलाफ़ असां पंहिंजूं स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि। उनखां अलावा मुख़्तलिफ़ असां एक्टिविटीज़ कयूं आहिनि ताकी दुनिया खे असां ॿुधाए सघूं कि सिंध जा ही मसइला आहिनि जिते सिंधी माण्हू जेके आहिनि से चाहिनि था त उन ते एक्ट कयो वञे ऐं सिंधी माण्हुनि जो हक़ आहे जेकॾहिं हू पंहिंजी सेल्फ डिटर्मिनेशन जे लाइ पंहिंजो आवाज़ उथारनि था त उनखे कोई दबाए नथो सघे। बलोच नेशनल मूवमेंट पारां जनेवा में बलूचिस्तान 78 सालनि जो कब्ज़ो, इंसानी हक़नि जी लताड़ ऐं आलमी एहतसाब जी नाकामी जे उनवान हेठि कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। हीअ कॉन्फ्रेंस गॾियल क़ौमनि जी इंसानी हक़नि वारी काउंसिल जे इजलास दौरान रूसो कॉन्फ्रेंस हाल में मुनक़िद थी, जिते इंसानी हक़नि जे अलमबरदारनि, सियासी अॻुवाननि, मज़लूम क़ौमनि लाइ जाखोड़ींदड़नि शिरकत कई। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां बलोच नेशनल मूवमेंट जी मुनक़िद कयल तारीख़ी कॉन्फ्रेंस में भरपूर यकजहती जो इज़हार पिणु कयो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे यूरोप ऐं UK जे ऑर्गेनाइज़र डॉक्टर हिदायत भुट्टो, डॉक्टर नसीम बलोच, मंसूर पश्तीन ऐं डॉक्टर नसीर दश्ती जहिड़नि अॻुवाननि गॾिजी रियासी जबर ऐं मुआशी बदहाली खे वाइखो कयो। उन मौक़े ते ख़िताब कंदे वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻुवान डॉक्टर हिदायत भुट्टे चयो त गॾियल अमल ऐं आलमी एहतसाब ई पंहिंजी हक़ ख़ुद इरादियत, वक़ार ऐं आज़ादी ताईं पहुचण जो वाहिद रस्तो आहे। असांजी जदोजहद अलॻि नाहे। आलमी सतह ते गॾियल वकालत रुॻो अहम नाहे, पर उहा वक़्त जी ज़रूरत पिणु आहे। डॉक्टर हिदायत भुट्टे जो वधीक चवणु हो त Today, we are bound even more deeply by shared experience of suffering, the pain of oppression, the brutality of the state violence, and denial of fundamental rights. The atrocities committed by Pakistan state agencies affect both Baloch and Sindhi nations alike. In Balochistan, thousands have been forcefully disappeared and countless others has been victims of extrajudicial killings. The discovery of mass graves, mutilated bodies has tragically become a recurring reality. जीअं सिंध मुहाज़ कराची पारां लाहौर करारदाद हक़ीक़तूं अॻिते क़दम जे मौज़ूअ ते सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत जीअं सिंध मुहाज़ जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुणेजो कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अब्दुल ख़ालिक जुणेजे चयो त 1940 जी करारदाद मुताबिक़ तारीख़ी क़ौमनि खे बुनियादी हक़ ॾिना वञनि। सिंध मथां हिकु सूबे जी हाकिमियत ख़तमु कई वञे। हुन चयो त सिंध मथां 1992 जो पाणी मुआइदो ज़बरदस्ती सां थापियो वियो। उन में मिलियल थोरी रिआयत बि सिंध खे नथी ॾिनी वञे। सिंध जूं ज़मीनूं ऐं मैदानियात कब्ज़ो कयो पियो वञे। सिंध जे वसीलनि ते वफ़ाक़ कब्ज़ो करे रहियो आहे। हुन वधीक चयो त 1973 जे आइन में सिंध में धारियुनि जी आबादकारी खेनि सिंध अंदरि मिल्कियतूं ख़रीद करण ऐं वोट जो हक़ ॾेई सिंध सां नाइंसाफ़ी कई वई ऐं सिंध जे वजूद खे ख़तरे में विधो वियो। डॉक्टर जाफ़र अहमद, डॉक्टर प्रोफेसर तौसीफ़ अहमद, प्रोफेसर रियाज़ शेख ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त 40 जी करारदाद में पाकिस्तान ठाहिण जो ज़िक्र शामिल न हो ऐं पाकिस्तान में 73 आइन जी बार बार बेहुरमती थींदी रहे थी। पीपल्स पार्टी 18वीं तरमीम जे ख़ात्मे लाइ आमादा थी सघे थी ऐं मुल्क ते इस्टेब्लिशमेंट जो कब्ज़ो आहे। पाकिस्तान जो ठहिणु हिकु ग़लती हुई। उन दौर में इसराइल जो बि वजूद पियो हो। सॼे ख़िते में तबाही पाकिस्तान जे करे थी आहे। बलूचिस्तान में अदालत खां मथां क़तल रुकिजी न आहिनि सघिया। काल्ह बि वधीक हिकु नौजवान खे क़तल कयो वियो। जबरी तौरु खंभे गुम कयल नौजवान जो लाश हथु आयो। तुरबत जे पसनीअ रोड तां नौजवान जो लाश हथु कयो वियो, जंहिंजी सुञाणप 17 वरहनि जे यावर हबीब वल्द हबीब तौरु थी। ज़रियनि मूजिबि यावर हबीब खे 16 जून 2025 ते बलूचिस्तान हाई कोर्ट तुरबत बिराज साम्हूं हथियार बंद खंभे खणी विया हुआ।
हुनखे उन वक़्तु खंबे गुम कयो वियो हो जॾहिं हूअ अदालत में पेश थियण लाइ अची रहियो हो, जॾहिं त यावर हबीब जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ वारसनि केतिरा ई भेरा एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा पिणु हया हुआ। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो रुकजण जो नालो ई न पियो वठे। काल्ह बि वधीक 3 ॼणा जबरी तौरु खंबे गुम कया विया। बलोच यकजहती कमेटी बलूचिस्तान मूजिबि ख़ुशदार वासी शागिर्द इमरान खे जबरी तौरु सोराब ॻोठ वारे इलाइक़े मां खंबे गुम कयो वियो आहे। साॻी तरह जमियत लाल वल्द लाल बख़्श खे पिणु जबरी तौरु गवादर मां खंबे गुम कयो वियो आहे। हब चौकी वारे इलाइक़े मां पिणु गुर्दनि जे मर्ज़ में मुब्तला शागिर्द हिकु भेरो ॿीहर खंभिजी वियो आहे। हब चौकी मां नौजवान शागिर्द आबिद बलोच खे जबरी तौरु खंबे गुम कयो वियो आहे। इंसानी हक़नि जे तनज़ीमनि आबिद खे खंबे गुम करण वारे वाक़े जी मज़मत कंदे चयो आहे त आबिद बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, खेसि फ़ौरी तौरु बाज़ियाब करायो वञे। अमरीका खे 15 नुकाती अमन मनसूबे ते ईरान जे जवाब जो इंतज़ारु आहे। अमरीकी परॾेही सेक्रेटरी मार्को चयो आहे त अमरीका ज़मीनी फ़ौजी दस्ता मोकिलण खां सवाइ ईरान जी जंग में हदफ़ हासिल करे सघे थो, जॾहिं त अमरीका खे 15 नुकाती अमन मनसूबे ते ईरान जे जवाब जो इंतज़ारु आहे। इसराइल जा ईरान ते मुसलसल हमला जारी आहिनि। ईरान जे शहर कुम ते थियल हमले में 18 ॼणा मारिजी विया। मक़ामी मीडिया मूजिबि हमले में 10 ॼणा ज़ख़्मी पिणु थी पिया। इमदादी टीमनि खे वाक़े वारे हंधि रवानो कयो वियो हो, जॾहिं त ॿिए पासे G7 पारां आम शहरनि ते हमला रोकण ऐं आबनाए हुरमुज़ खे खोलण जो मुतालबो कयो वियो आहे। G7 मुल्कनि आम शहरनि ऐं शहरी तनसीबात ते हमलनि जे फ़ौरी ख़ात्मे जो मुतालबो कयो वियो आहे। फ़्रांस जे परॾेही वज़ीर चयो त कंहिं बि सूरत में आम शहरनि ते हमला जाइज़ न आहिनि ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ ज़रूरी आहे। इजलास में आबनाए हुरमुज़ खे खोलण जो पिणु मुतालबो कयो वियो। बरतानवी परॾेही वज़ीर चयो त ईरान खे सामूंडी लंघ बंदि करे आलमी मईशत खे यरगमाल बणाइण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त इसराइल ईरान जे 2 वॾनि स्टील कारखाननि, हिकु पावर प्लांट, सिविलियन जोहरी तनसीबात समेत केतिरनि शहरी इमारतनि ते हमिलो कयो आहे। इसराइल दावा करे रहियो आहे त हीअ कार्रवाई अमरीका सां हमआहंगी बाद कई वई, जेका अमरीकी सदर तरफ़ां सिफ़ारतकारी लाइ ॾिनल इज़ाफ़ी मोहलत जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इराक़ची ख़बरदार कयो त ईरान उन हमले जी वॾी क़ीमत वसूल कंदो, जॾहिं त ईरान अक़वाम मुतहदा खां पंहिंजे अॻुवान जे क़त्ल रुकण लाइ मुदाख़लत जो मुतालबो कयो आहे। आलमी जोहरी तवानाई एजेंसी ख़बरदार कयो आहे त ईरान जे जोहरी तनसीबात ते हमिलो थियण सां इलाइक़े में ताबकारी असरात थी सघनि था। शहदादकोट पब्लिक हेल्थ खाते में करप्शन ख़िलाफ़ STP पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते कामरेड हयात तुनिए, शबीर मगसी, नियाज़ चांडे, फारूक चावड़े ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त चूंडियल नुमाइंदनि पीपल्स पार्टी जी मक़ामी क़यादत, पब्लिक हेल्थ इंजीनियर मुसवर कल्होड़ो ऐं मक़ामी ऑफिसर शहर जे ड्रेनेज निज़ाम ऐं मिठे पाणी जी स्कीम लाइ आयल 8 अरब रुपया फॿाइण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। हुननि चयो त पब्लिक हेल्थ इंजीनियर मुसवर करप्शन करे रहियो आहे, जंहिंखे अॻु बि करप्शन जे शिकायतुनि ते हटायो वियो हो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मामले जी जांच कई वञे। ईरान मथां जारी अमरीकी ऐं इसराइली जंगी जारियत, साम्राजी दहशतगर्दी ऐं जंगी जनून ख़िलाफ़ ऐं ईरानी अवाम सां इज़हार यकजहती लाइ अवामी तहरीक तरफ़ां टंडे बाग़े भरिसां नोतकाणी मोड़ ते एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे अॻूणे मरकज़ी राबता सेक्रेटरी लाल जरवार, मेहरान दरस, जीवन कुमार, गाज़ी सलाहुद्दीन ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ईरान ख़िलाफ़ जारी अमरीकी ऐं इसराइली जंगी जारियत सिर्फ़ु ईरान ख़िलाफ़ न पर पूरे ख़िते जे अमन ऐं ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ खुलियल जंग ऐं दहशतगर्दी आहे।
अमेरिका ऐं इसराइल पंहिंजे साम्राजी एजेंडा तहत विचो उभर जे वसीलनि ते कब्ज़ो करण ऐं पंहिंजा दलाल हुक्मरान मुसलत करणु चाहिनि था। हुन चयो त ईरान जी तारीख़, तहज़ीब ऐं इल्मी विरसो सदियुनि ते ॿधलु आहे, जंहिंखे ताक़त जे ज़ोर ते मिसारण जूं कोशिशूं नाकाम थींदियूं। मौजूदा जंगी सूरतहाल में अमेरिका ऐं इसराइल तरफ़ां आम शहरियुनि, औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइणु इंसानियत ऐं बैन अल-अक़वामी क़ानून ख़िलाफ़ संगीन ॾोह आहे। फ़लस्तीन, गज़ा, यमन, लिबनान ऐं ईरान में 100,000 मासूम ऐं बेगुनाह ॿारनि ऐं अवाम खे क़त्ल करण जे ॾोह में सदर ट्रंप ऐं नेतन्याहू ते जंगी जुर्म जा केस दाख़िल कया वञनि। अॻवाननि चयो त जदीद हथियारनि ऐं मिज़ाइल हमलनि ज़रिए बेगुनाह माण्हुनि जो क़त्लेआम आलमी अमन लाइ वॾो ख़तरो बणिजी चुको आहे। हुननि चयो त अमेरिकी साम्राज्य रिजीम चेंज जे नाले में आज़ाद मुल्कनि जी ख़ुदि मुख़्तियारी खे लताड़े तेल ते कंट्रोल करे सॼी दुनिया मथां हुक्मरानी करणु चाहे थो, पर ईरानी अवाम पंहिंजी तारीख़ी वतन खे बचाइण लाइ वॾी बहादुरी, हौसले ऐं साबित क़दमी सां मुक़ाबिलो करे रहियो आहे। सॼी दुनिया जे अमन पसंद ऐं साम्राज्य दुश्मन अवाम जूं हमदर्दियूं ईरानी अवाम सां आहिनि। ईरानी अवाम अॼु बि पंहिंजी सरज़मीन जी हिफ़ाज़त लाइ हिकु दीवार वांगुरु बीठो आहे ऐं हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहे। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त अवामी तहरीक दुनिया जे हर मज़लूम क़ौम सां गॾु बीठल आहे ऐं अमेरिकी साम्राज्य ऐं इसराइली जारहियत जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करे थी। हुननि मुतालबो कयो त ईरान ख़िलाफ़ जारहियत फ़ौरन बंदि कई वञे, आलमी बिरादरी इंसाफ़ जो मुज़ाहिरो करे ऐं ख़िते में पाइदार अमन लाइ क़दम खंया वञनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे सिंध हुकूमत पारां आबादगारनि खे कणक जो बारदानो न ॾियण वारे फ़ैसिले ते कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त कहिड़ो ॾोह कयो आहे सिंध जे आबादगारनि ऐं हारियुनि। फ़सल लहनि था त उन जा अघ किराया वञनि था ऐं अञा ताईं कणक ख़रीदारी जा मर्कज़ क़ाइमु न कया विया आहिनि। सिंध जी ज़रायत खे हथ वठी तबाह कयो पियो वञे। सिंध हुकूमत फ़ौरी तौर ते आबादगारनि खे सब्सिडी ॾेई कणक जो फ़ी मण 4,000 रुपया सरकारी अघु मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी करे आबादगारनि खां कणक ख़रीद करे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध में जेके बि वॾा फ़सल लहनि था उन जा अघु हथरादो तौरु घटाया वञनि था। 3500 रुपया फ़ी मण कणक ख़रीद करण सां सिंध जे आबादगारनि ऐं हारियुनि जो मुआशी क़त्ल कयो वेंदो। सिंध जे आबादगारनि ऐं हारियुनि खे हर वॾो फ़सल लहण खां पोइ नुक़सानु ॾिनो वञे थो। फ़सलनि जा हथरादो अघु किराए मुआशी तौरु चेल टोड़े सिंध जे हारी आबादगार खे कंगाल कयो वञे थो। सिंध जे आबादगारनि जो इस्तेसाल बंदि कयो वञे। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हुक्मरान IMF जे हिदायतनि ते अवाम दुश्मन मुआशी पॉलिसियूं जोड़े वेठा आहिनि। हुकूमत जूं मुआशी पॉलिसियूं सिर्फ़ु हुक्मरान तबिके खे फ़ाइदो ॾेई रहियूं आहिनि। पोहरियत तबिको तेज़ी सां तबाही तरफ़ वधी रहियो आहे। लखें ख़ानदान ग़ुर्बत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। राणीपुर में सिंध नेशनल कांग्रेस पारां हालार रतड़, गुलाब नारेजो, कोसेन लाड़क, अमीर नारेजो, ताहिर रतड़ ऐं सिजाद हिंगोरो जी अॻुवाणी में प्रेस क्लब जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें मज़दूरनि, हारियुनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त कणक जो सरकारी अघु 4500 रुपया फ़ी मण मुक़ररु कयो वञे। हुननि चयो त बारदाणो आबादगारनि खे वक़्त ते फ़राहम कयो वञे त जीअं उहे आसानी सां कणक विकिरो करे सघनि। शिरकत कंदड़नि वधीक चयो त ज़रई दवाउनि जा अघु घटाया वञनि ऐं आबादगारनि खे बिना व्याज कर्ज़ फ़राहम कयो वञे त जीअं हूअ मुआशी बहिरान मां ॿाहिरि निकिरी सघनि। हुननि चयो त मुतालबा न मञिया विया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। सिंध हारी कमेटी तरफ़ां सिंध जे हॾॾोखी जाखोड़ी किरदारु, हमेशह ग़रीबनि लाइ आवाज़ उथारींदड़ हारी कमेटीअ जे अॻुवाण कामरेड चाचा इस्माइल कुरैशी जी वरसी जे मौक़े ते सॻियूं भरिसां संदसि ॻोठ में तक़रीब कोठाई वई। सिंध हारी कमेटीअ जे मरकज़ी सदर मीर मुनवर टालपुर, सेक्रेटरी जनरल इमदाद काज़ी, सिंधी अदबी संगत सिंध जे अॻूणे मरकज़ी अॻुवाण जाम मोहब्बत अली सहते, अॻूणे ज़िले ख़ैरपुर जे राब्ता सेक्रेटरी लालन चन्ना ऐं ॿियनि कामरेड इस्माइल कुरैशी जी आख़िरी आराम गाह ते गुलनि जी वर्खा कई ऐं सलामी पेश कई। जंहिंखां पोइ जलसे में ख़िताब कंदे अॻुवाणनि खेसि भेटा पेश कई। उन मौक़े ते
ख़िताब कंदे कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻवान इमदाद काज़ी चयो त इख़लाक़ जा पुतला ऐं टी ॻाल्हि त उहे माण्हू रंग नस्ल जिन्स मज़हब इन खां बालातर थी करे इंसानियत खे सोचींदा आहिनि। इहे टई ख़ूबियूं चाचा इस्माइल कुरैशी में मौजूदु हो। ऐं ज़ाहिर आहे जंहिंजे ख़िलाफ़ विढ़ूं था उहो बि त पंहिंजा तीर कमान तयारु कंदो न, उहो बि त पंहिंजूं छुरियूं कात तयारु कंदो न। पोइ रुगो इहे कात न हुआ त पकड़े जेलनि में विझनि, रुगो इहे कात न हुआ त असांखे लापता करे छॾनि, रुगो इहे न हुया पर उन सां गॾोगॾु इहो बि हुयो त हिन अज़ीम माण्हूअ जूं हेॾियूं सुठियूं ॻाल्हियूं, हेॾो अज़ीम मक़सदु जेको बयानु थो करे, माण्हुनि खे इन खां नफ़रत ॾियारियो। हाणे न उहो ज़ानी, न शराबी, न लालची, न झुकण वारो, पोइ माण्हुनि खे उन खां नफ़रत कीअं ॾियारियो? चयो बाबा जेको कामरेड आहे, जेको कम्युनिस्ट आहे, उहो मज़हब जो मुखालिफ़। अरे भेण, ग़रीब माण्हू जंहिंजो मज़हब सां अक़ीदे सां हेॾो इश्क, उनखे चइजे त बाबा कम्युनिस्ट माना मज़हब जो मुखालिफ़, चए बाबा कन ॿधा तौबा कया, हिनखे भरिसां अचणु न ॾिया, न त फ़रिश्ता रुसी वेंदा। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जो पतो न लॻण ते जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त जॾहिं पुलिस वटि शिकायत अचे थी त उनजो बारीकी सां जाइज़ो वठणु घुरिजे। अदालत IG सिंध घरू खाते जे सेक्रेटरी DIG जांच ऐं ॿिनि खां अॻभराई बाबति रिपोर्टूं पिणु तलब करे वरितियूं। दरख़्वास्त मूजिबि शम्स ऐं सलमान जाफ़री शादमान टाउन ऐं सदर वारनि इलाइक़नि मां गुम थिया आहिनि। संदन गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई, जंहिं ते हाई कोर्ट पारां ॿुधणी कई वई। मोरो सान्हे बाद बेगुनाह क़ैद कयल क़ैदियुनि जी आज़ादी लाइ 13 ॾींहं बि वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें क़ैदी ॻोठाणनि जा ॿारड़ा, न्याणियूं, शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं वॾे अंग में शरीक थियूं। प्रेस क्लब अॻियां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे एडवोकेट इसरार अहमद भट्टी, एडवोकेट नसीर अहमद खोखर, अली दोस्त रिंद, नवाज़ अली कल्होड़ो, वसीम सजाद लगारी, मोहसिन अली रुस्तमाणी ऐं ॿिनि चयो त जेसिताईं असांजा बेगुनाह क़ैदी आज़ादु न थींदा असांजो एहतिजाज जारी रहंदो। हुननि चयो त ॻोठ लगारी बजाराणी ऐं शहर मोरो जे पोरितनि मज़दूरनि, हारियुनि, बेसहारा माण्हुनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं दुकानदारनि खे पुलिस खंभे खणी वई। 60 माण्हुनि खे खंभे दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। 10 महीननि खां नौशर फिरोज़ जी जेल में क़ैद आहिनि। उनजी मुलाक़ात ते बंदिश आहे, केस बि नथा हलाया वञनि, ज़मानतूं बि करणु नथियूं ॾिनियूं वञनि। दरियाव ऐं ज़मीन जी मालिकी जी जदोजहद करण तां ॿिनि नौजवाननि खे रोडनि ते गोलियूं हणी शहीद कयो वियो। ॿिनि नौजवाननि खे गोलियूं हणी माज़ूर कयो वियो। अञा ताईं इंसाफ़ थी नाहे सघियो। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कोटड़ीअ जे सहाफ़ी भाइरनि खे धमकियूं मिलण ऐं संदनि घर ते हथियारबंदनि जी चढ़ाई ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर वसीम ख़ान ऐं जनरल सेक्रेटरी जाम फरीद लाखो जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई वई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त धणी बख़्श बारिजो, इस्माइल बारिजो ऐं अज़ीम बारिजो मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। सागड़ में पिणु असलम मेमण ऐं अनजम आफ़ताब निज़ामाणीअ जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो, जंहिंमें जबार जुणेजो, मीर हसन मरी ऐं ॿिया अॻुवान वॾे अंग में शरीक थिया। सेवण में पिणु सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी ज़ुल्फ़कार सोलंगी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। मिठी में पिणु सहाफ़ियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। एहतिजाजी मुज़ाहिरे में मामा विशन थरी, खाटाऊ जानी, नंदलाल लुहाणो ऐं ॿिया अॻुवान शरीक थिया।
हैदराबाद पुलिस 15 ॾींहं गुज़रण बावजूद टीम जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अॻुवाण काशिफ़ बाग़ी जा क़ातिल गिरफ़्तार करे न सघे। क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ SSP आफ़ीस साम्हूं धरणो हंयो वियो। क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो। एहतिजाजी धरणे जी अॻुवाणी अकबर जहीजो, अब्दुल मजीद कुरैशी, सरफराज़ शाहाणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मसूह भुरगड़ीअ जे जींदल कोट फीडर ते रहतनि जो जवाज़ ॼाणाए मसूह भुरगड़ी शहर समेत लॻभॻि 1 दर्जन ॻोठनि जी बिजली कटी वई। 6 ॾींहनि खां बिजली कटियल हुजण बावजूदि अञा ताईं इख़्तियारियुनि नोटिस नाहे वरितो। जॾहिं त बिजली कटण ख़िलाफ़ मसूह भुरगड़ी प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। क़ौमी अवामी तहरीक पारां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे दौरान मुज़ाहिरीन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बिजली बहाल कई वञे। लाड़काणे में जसकम पारां शहर जी सफ़ाई न थियण ख़िलाफ़ अमानुल्लाह पहवर, बशीर जतोई, आफ़ताब मीराणी, लतीफ़ कोरी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सफ़ाई कराइण जो मुतालबो कयो वियो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे जंहिंखे अव्हां जे माली सहकार जी सख़्त ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन नंबर या ईमेल वसीले राबितो करे सघो था। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।